अस्सलाम वालेकुम। छाला संगत खुश आयो। उम्मीद कयां थो त सभु ठीकु हूंदा, मज़े में हूंदा, जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। जीअं मां तव्हांजो पंहिंजो इस्माइल बलोच तव्हांखे इस्माइल बलोच ऑफिशियल टीवी ते भलीकार चवां थो। जीअं अॼु ॻाल्हाइण वारा आहियूं सिंध टीवी जे मेगा सोप सीरियल दौलाब ड्रामे जे बाबति। त हिन ड्रामे खे तमामु घणो असांखे इंतज़ारु करायो वियो। इंशाअल्लाह हीउ ड्रामो तकरार ऐं ज़हर ज़िंदगी जे जॻह ते हलंदो ऐं ॿियो ड्रामो जेको तमामु जल्द रिकॉर्ड कयो वेंदो, हुनजो नालो आहे वीरन जी वस्ती, जंहिंमें तव्हांजो फेवरेट एक्टर अदा सिजावल ख़ान उर्फ़ हाजन तेवणो ऐं काफ़ी आर्टिस्ट ॿिया सुठा जेको हिन में एड थींदा, उनजी तमामु जल्द रिकॉर्डिंग शुरू थी वेंदी। उनजे बाबति बि तव्हांखे वीडियो ॾींदासीं इंशाअल्लाह, ऐं जेके एड थिया आहिनि उन जे बाबति बि वीडियो ॾींदासीं तव्हांखे। त अॼु ॻाल्हाइण वारा आहियूं ड्रामा सीरियल दौलाब जे बारे में, जेको असांखे तमामु घणो इंतज़ारु हुयो हिन ड्रामे जो, जेको हाणे त हलण वारो आहे। इंशाअल्लाह 3 टीज़र अची चुका आहिनि, हाणे चौथों खां पोइ हलंदो इंशाअल्लाह। तव्हांखे कीअं लॻंदो इहो ड्रामो ॾिसी करे असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो तव्हां। त हिन ड्रामे जे जेके इंतज़ार जूं घड़ियूं तव्हां इंतज़ारु कयो, उहो ड्रामो छा तव्हांजे जेको दिलि ऐं सोच जे मुताबिक़ लथो आहे या न, ऐं ड्रामो तव्हांखे वणियो या न। जॾहिं हले हुन खां पोइ असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। बाक़ी मां बि ड्रामे जो इंतज़ार में आहियां। काफ़ी महीना गुज़री विया आहिनि त सुठो ड्रामो न आहे हलियो, ऐं चंड किरण बि मज़ो नथो करे उहो, त उनजी स्टोरी तमामु जेको सुठी न आहे, एतिरी माण्हुनि खे पसंदि बि न आहे। ऐं हिनजे डायरेक्टर जेको हुयो, उन जेको 2 ड्रामा ॾिना हुआ, जंहिंमें हिकु हुयो असद कुरैशी जो ऐं ॿियो हुयो मक़तल, हिकिड़ो हुयो भागुल। उहो ड्रामा सुपर हिट हुया ऐं हीउ फ्लॉप रहियो आहे। ऐं हिन जी जेको क़िस्तूं आहिनि उहो बि 23 खां 26 ताईं शायदि हली सघे थो, एतिरी एपिसोड आहिनि। बाक़ी ड्रामा सीरियल दौलाब जे बारे में ॻाल्हाईंदासीं त उहो तव्हांखे कीअं लॻो ऐं उहो तव्हांखे पसंदि ईंदो या न ईंदो, उनजे बाबति असांखे ज़रूरु आगाह कजो। बाक़ी रहियो इंशाअल्लाह जेको ड्रामो ॿियो उहो बि इंशाअल्लाह ईंदो, ऐं तव्हां दोस्तनि जो इंतज़ार जो घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। हाणे तमामु जल्दी ड्रामो ऑन एयर थियण वारो आहे सिंध टीवी ते। सो अॼु राति या सुभाणे राति इंशाअल्लाह हीउ हली वेंदो। हिन ड्रामे में तव्हांजा पसंदीदा कहिड़ा अदाकार आहिनि ज़रूरु ॿुधाइजो।